नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे सियालकोट खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म जे सुद समा बाबति ख़ासि सलाहकार डॉक्टर फिरदौस आशिक़ अहमद चयो है त बिलावल भुट्टो ज़रदारी जेकॾहिं मुल्क में जमहूरियत आणणु चाहे थो त इन जी शुरूआत पहिरीं पंहिंजी पार्टी खां करे। सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे फिरदौस आशिक़ अहमद चयो है त हिकु अहिड़े शख़्स जी आवाज़ ॿुधी रहिया आहियूं जंहिंखे बेनज़ीर भुट्टो जी यादि सिर्फ़ उन जी वरसी ते ईंदी आहे। वज़ीर आज़म खे पर्ची जे ज़रिए सियासत में हलाईंदड़ सिलेक्टेड जो तानो ॾेई रहियो आहे। हिन चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जमहूरियत ते ॻाल्हाइण मज़ाक जे बराबरि आहे। इहो सही चई रहियो आहे त पाकिस्तान में जमहूरियत न आहे जंहिं जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं वियूं, छो त मुल्क में हिन वक़्तु वाकई गठ जोड़ ऐं मुक मका वारी जमहूरियत नाहे रही। जमहूरियत सां बिलावल जी माना बदोनुआनी जा लाइसेंस विराइण आहे। बिलावल मुल्क में जमहूरियत आणणु चाहे थो, पहिरीं पंहिंजी पार्टी में आणे ऐं पंहिंजे वॾे वज़ीर खे आज़ादु कराए। फिरदौस आशिक़ अहमद चयो त कुझु माण्हू वोट खे इज़त ॾियो जो नारो हंयो ऐं चयो त अवाम खे अकेलो न छॾींदासीं। हुननि वोटरनि सां जीअण मरण जा वाइदा कया हुआ पर हाणे अवाम खे अकेलो छॾे वञी रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।